अस्सलाम वालेकुम। मौसम के बारे में तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं तो पाकिस्तान में बरसातूं अॼु 8 अगस्त ते कहिड़े इलाइक़नि में बरसातूं थींदियूं, ख़ासि करे सिंध जे इलाइक़नि में बरसात किथे बरसात थींदी ऐं कहिड़ा इलाइक़ा गर्म ऐं मरतूब रहंदा। इन अपडेट के तव्हां पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहानी सम्झ में अचे ऐं हिन वीडियो के शेयर भी ज़रूर कजो फेसबुक ते। अगर यूट्यूब ते ॾिसी रहिया तो असांजे चैनल के सब्सक्राइब कजो। शायद खुसो वीलॉग यूट्यूब चैनल और फेसबुक पेज के फॉलो लाइक इन वीडियो के अगना शेयर ज़रूर कंदा। दोस्तों तव्हांखे रोज़ानो असां अपडेट ॾींदा आहियूं मौसम के बारे में। अपडेट अहिड़ी शइ आहे मौसम जी त माण्हू खे ख़बर हुजणु खपे त अॼु किथे बरसात थींदी। मौसम खां बग़ैर को सफ़र ते निकिरे तो उन जे लाइ परेशानियूं थियनि थियूं। इन जे करे असां तव्हांखे फेसबुक ते अपडेट ॾींदा आहियूं। फेसबुक ते तव्हांजे लाइ आसानी बढ़िजी वेंदी आहे यूट्यूब खां ॻोल्हण जे हिसाब सां, सर्च करण जे हिसाब सां। हलूं था पंहिंजे मौक़िफ़ जी तरफ़। दोस्तों हूअं त सॼे पाकिस्तान में किथे किथे बरसातूं हली रहियूं आहिनि। अॼु 8 अगस्त 24 कलाकनि जी तव्हांखे अपडेट ॾींदासीं तो सिंध भर में कहिड़े इलाइक़नि में बरसात थींदी। दोस्तों सिंध जे वॾे शहर कराची ऐं साहिली पटियुनि ते बरसात जा इम्कान आहिनि। तेज़ हवा ऐं बरसात जा इम्कान आहिनि। बाक़ी अंदरूनी सिंध में मौसम गर्म ऐं मरतूब रहंदो ऐं किथे भी बरसात जा इम्कान न आहिनि। कराची ऐं साहिली पटियुनि ते बरसात जा इम्कान आहिनि ऐं मौसम उते जेको आहे तेज़ हवा भी हली सघे थी पई। बाक़ी अंदरूनी सिंध में मौसम गर्म ऐं मरतूब रहंदो। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में।